कंहिं बि इलाइक़े जे तरक़ीअ में रोडनि जो किरदारु इंतिहाई अहम हूंदो आहे। रोड बहितर हुजनि त सफ़र आसान थिए थो। शहरनि ऐं ॻोठनि विच में फ़ासिला घटिजी वञनि था, जॾहिं त माण्हुनि खे तइलीम, सिहत, रोज़गार ऐं कारोबार जे मौक़नि ताईं पहुच में बि आसानी थिए थी। सिंध जहिड़े वॾे सूबे में जिते हिकु तरफ़ वॾा शहर आहिनि त ॿिए तरफ़ ॾुरांहनि ॻोठनि ऐं ॿाराड़ियुनि वारनि इलाइक़नि जी वॾी आबादी मौजूदु आहे, उते बहितर रोड नेटवर्क जी ज़रूरत वधीक महसूसु थिए थी। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में रोडनि जी तइमीर, बहाली ऐं बहितरी जो कमु वर्क्स एंड सर्विस खाते जी अहम ज़िम्मेवारियुनि मां हिकु आहे। सूबे जे रोड नेटवर्क खे बहितर बनाइण लाइ मुख़्तलिफ़ ज़िलनि में केतिरनि ई मनसूबनि ते कमु कयो वियो आहे, जिन में शहरनि सां गॾु ॿाराड़ी वारनि इलाइक़नि खे ॻंढींदड़ रोड बि शामिल आहिनि। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जी निगरानी हेठि वर्क्स एंड सर्विस खाते जे मनसूबनि में मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे रोडनि खे बि शामिल कयो वियो आहे, जिन जो मक़सदु मक़ामी आबादी जी सफ़री ज़रूरतनि खे बहितर बनाइण ऐं इलाक़ाई राब्तनि खे मज़बूत करणु आहे। हैदराबाद में हबीब फार्म खां एयरपोर्ट रोड, कोहसार ऐं इसरा खां जाखरा फाटक न्यू सिटी रोड जी तइमीर ऐं बहितरी जा कम कया विया आहिनि। जैकबाबाद में ठुल सिटी रोड, जॾहिं त जामशोरे में M9 मोटरवे खां थाणो अहमद खान ताईं रोड बि उन्हनि मनसूबनि में शामिल आहिनि। खैरपुर में सियालमोरी खां सिमनालो चोवाडी ताईं रोड, जॾहिं त लाड़काणे में ॾोकरी खां नसीराबाद रोड जी तइमीर ऐं बहितरी ते कमु कयो वियो आहे। नौशरो फिरोज़ में मिठियाणी खां नौशरो फिरोज़ ताईं, जॾहिं त नवाबशाह में दौड़ खां 60 मील ताईं अज़ीज़ मोरी मशीन रोड पिणु रोड मनसूबनि जो हिसो आहे। कंबर शहदाद कोट ज़िले में न्यू बाईपास खां कंबर खां शहदाद कोट ताईं रोड जी तइमीर सां इलाइक़े जे अहम शहरनि विच में आमदरफ़्त खे बहितर बनाइण ते ध्यानु ॾिनो वियो आहे। सांगण में शहदादपुर खां टंडो आदम रोड पिणु उन मनसूबनि में शामिल आहे, जेको ॿिनि अहम शहरनि विच में सफ़री राब्ते लाइ अहम हैसियत रखे थो। थरपारकर में जिते केतिरा ई इलाइक़ा अॼु बि डिघनि फ़ासिलनि ऐं ॾुखियनि रस्तनि सां ॻंढियल आहिनि, उते जींदो दर्स कुंभार खां खड़ियो गुलाम शाह ताईं रोड जी तइमीर मक़ामी माण्हुनि जी आमदरफ़्त लाइ अहमियत रखे थी। ठटे में झिरक खां नूरियाबाद रोड पिणु हिकु अहम रोड मनसूबो आहे, जेको इलाइक़े ऐं सनती राब्तनि लाइ अहम हैसियत रखे थो। जॾहिं त उमरकोट में झुडो खां नबीसर रोड जी तइमीर ऐं बहितरी सां इलाइक़े जे मुख़्तलिफ़ आबादियुनि विच में सफ़री सहूलियतुनि खे बहितर बनाइण ते कमु कयो वियो आहे। इहे रोड पंहिंजे इलाइक़े जे ज़रूरतुनि खे नज़र में रखंदे अहमियत रखनि था। हिकु रोड कंहिं हारीअ खे पंहिंजे फ़सुल खां मंडी ताईं पहुचाइण जो रस्तो आहे त कंहिं शागिर्द लाइ स्कूल या कॉलेज ताईं पहुचण जो ज़रियो, कंहिं मरीज़ लाइ उहो ई रस्तो इस्पताल ताईं पहुचण जो वसीलो बणिजे थो, जॾहिं त वापारियुनि लाइ शहरनि ऐं मंडियुनि विच में सामान जे अच वञ जो अहम ज़रियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में रोडनि जी तइमीर ऐं बहाली जो अमल रुॻो इंफ्रास्ट्रक्चर जी ज़रूरत ताईं महदूद न आहे, पर उन जो सिधो तालुक़ु माण्हुनि जे रोज़ाने ज़िंदगी ऐं इलाक़ाई राब्तनि सां आहे। हैदराबाद खां जैकबाबाद, लाड़काणे खां कंबर शहदाद कोट, ठटे खां थरपारकर ऐं उमरकोट ताईं इहे रस्ता सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे हिक ॿिए सां ॻंढण सां गॾु माण्हुनि जे सफ़र, कारोबार ऐं बुनियादी सहूलियतुनि ताईं रसाई में अहम किरदारु अदा कनि था।